नाज़रीन, सिंधी तोड़े उर्दू ॿोली जे सदाबहार इल्मी, अदबी, सहाफ़ती ऐं समाजी शख़्सियत सिंधड़ी जे अमीर बुखारी जी 14वीं वरसी जे मौक़े ते अदीबनि, शाइरनि, सहाफ़िन तोड़े सियासी समाजी वर्करनि माथेलो मूमल जी माड़ी जे तारीख़ी क़ब्रिस्तान पहुची संदसि मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़ी दुआ घुरी। उन मौक़े ते सिंधी ॿोली, अदब, तालीम ऐं समाज खे पूरी ज़िंदगी अर्पींदड़ महान शख़्सियत अमीर बुखारी जे फ़र्ज़ंद शाह ख़ालिद, संदसि फ़िक्री शागिर्दनि साईं ॾिनो अदीब अब्बासी, अब्दुल हई भुट्टो, यूनिस भुट्टो, कुर्बान बोज़दार, रहमान सिंधी ऐं ॿियनि अमीर बुखारी जी कयल तारीख़ी, इल्मी, अदबी, सहाफ़ती तोड़े समाजी ख़िदमतुनि खे ज़बरदस्त ख़िराज तहसीन पेश कंदे हुकूमत सिंध सक़ाफ़त खाते समेत ज़िला घोटकी इंतज़ामिया खां संदसि मज़ार तामीर करे तारीख़ी क़ब्रिस्तान जो तहफ़्फ़ुज़ घुरण, घोटकी में क़ाइम अमीर बुखारी लाइब्रेरी तां नाजाइज़ कब्ज़ो हटाइण, अमीर बुखारी जा अणछपियल किताब शाया करे संदसि क़ाबिल ऐं बासलाहियत औलाद खे सरकारी नौकरियूं ॾियण जो मुतालबो कयो।